वली अल्लाह जी मज़ार जी ज़ियारत ला करे मुझे माओ भेणू मुझी आवाज के सुनियो है तो ध्यान से सुने अने इनी माए भेणे जा पी इनी जा भा इनी जा शौहर इनी जा पुत्र पण खुदा जे वास्ते ध्यान से सुने अने जेकी की दीनो मजहब की दावत देने वाला वाइज़ीन ने उलमा पण ध्यान से सुने। जो अहमद रजा खां बरेलवी अरे रहमान के पुछे में आयो जो और तू औलिया इकराम या वलीउल्लाह जी मज़ार ते पाक साफ थी अने याने वुजू वगैरह तहारत करे अने अगर जे कदे उनकी मज़ार जी ज़ियारत ला वने तो सवाब कितरो थींदो। ठीक पुछे न पुछण वारो ये इबारत खपे मूं वटां नेरे वेठा फतवा रज़विया मूं वटि आई पहले वटा करे अने 14 में बाग सूदी जा मूं वटि आई नेरे वेठा कोड़ो पुछे जे हिकड़ी औरत जीती न मथे उगाड़ी न लालियूं पाउडर लगाए ने न वार खुला करे ने न आंजण काजल ने लाली लगाए ने न बल्कि पिंजी बराबर अदब एहतराम से वींट जी सींट जी पाक साफ थी वुजू करे अने वलीउल्लाह जी ज़ियारत ला वलीउल्लाह जी मज़ार ला जेकॾहिं वञे त सवाब केतिरो थींदो। अहमद रजा खां बरेलवी रहमतुल्लाह अलैह पहले जवाब में लिखियो हुयो जे नादानो सवाब पुछो था ई पुछो जे इन मथे लानत केतिरी उतरंदी ई पुछो जे इन औरत मथे लानत खुदा जी केतिरी उतरंदी कहिड़ो जवाब ॾिनो हुयो आंखे खपे त मूं वटि नेरे वेठा अने कंहिंजो चवां थो हुन जमात जो न भला आला हज़रत अहमद रज़ा खान रहमतुल्लाह अलैह जी मुक़द्दस किताब है जेको तंहिं में ॼाणा त असांजे मज़हब इस्लाम जे में ॼाणा और तंहिंखे औलिया इकराम जी मज़ारात जी हाज़िरी जी ज़रूरत न आहे। घरे वेही ने क़ुरान मजीद पढ़े घरे वेही ने नफ़ल पढ़े घरे वेही ने जेतिरो सवाब पुॼाए हेवर भला गौसल आज़म अब्दुल कादिर जेलानी त बगदाद में आई हलायो बगदाद यानी जेको से इराक पहिरां थोरो वीज़ा हुई ने हेवर त ही जेको लिफरे में पियो आहे त वीज़ा उहा बंदि आई पोइ ऐं ने आऊं मणे मञी त लयूं असीं भला उन लाइ करे नकिरो करियूं था ही मजलिस मुनक़िद करियूं था नियाज़ विरायूं था शरबतूं विरायूं था घरे ताम विझी ने ग़रीबे खे खारायूं था मदरसे में बच्चे खे कीअं विरायूं था ही करियूं था। गौसल आज़म अब्दुल कादिर जेलानी रहमतुल्लाह अलैह ही हिते करियूं था ने उते पुॼे थो न पुॼंदो हिते त ई न करियूं त इन रीति भले आई जेकी माण्हू आयोसीं औलिया किराम जी ज़ियारत जेतिरो बने त 2 टाणा करियो 3 टाणा करियो जेतिरो आंखे अल्लाह तौफ़ीक़ ॾे करियो मज़हब आंखे न पर यादि रखो जो औरत लाइ जाइज़ न आहे। हाणे मज़मून निकिरियो आहे त मूंखे न छोड़ के मज़मून खे हिकिड़ी पर पूरो करणो पए थो। हाणे असीं ॿई नगरी सिनेरियूं जे हाजी पीर रहमतुल्लाह अलैह जो जंहिं उर्स अचे ई उर्स अचे लगभग यानी काठियावाड़ में जाने गुजरात में जाने हियानू से पगे हिकिड़ो सरगस निकिरे पगे रवाना थी ठीक ठिकाने यानी इंतजाम कहिड़ा आइसक्रीम कहिड़ा फालूदा कहिड़ा जलेबियूं कहिड़ा गाठिया कहिड़ा कीअं कहिड़ा यानी छा आहे। हाणे इन वञण वारे में ऐं भला कंहिंखे यानी रोड रस्ते मथे उभी न रुगी पियो कीअं पुछजाम अञा एतिरी ओळख पए थी न अञा अॻियां वेंदे न ओळख पए कि न पए न का वञे थी कि वञे थो एतिरी त ओळख पए न को हीअं त ख़बर पए थी अञा हीअं यानी हीअं हुई त पाण अञा हीअं लॻे जे वञे थी कि वञे थो भले यानी बूशट निकिरी आहे यानी पैंट निकिरी आहे वई जेकी यानी अॼुकल्ह ख़बर पए त भला वञे थियूं तंहिंजी नोट कजां वञी सघंदो त वञण वीचारी ॿुढी ॾोसी भले बाक़ी मणे जमा हाणे ई वञी रहियूं आहिनि इन्ही के रस्ते में जेकी खाराइणो पीआरणो जॾहिं उतरे जे लानत थी त आऊं पुछां ई थो जे रस्ते में इन्ही के खारा पीआरे वारा भला गुनाह किथे कोन था ॾिए ऐं आंखे लॻे जे भई अहिड़ी नोलियूं ॻाल्हियूं करियो था जे सवारे वटा को आंजो सुणेला न अचींदो त आऊं घणे राज़ी आहियां हेवरी हिमताणे मूंखे ॾीजा रजा ने सवारे वटि सुणेला मां अची जाने आऊं न अचां पर आऊं आ वटि जेको मज़हब जी हक़ ॻाल्हि हूंदी त चवंदोसीं क़यामत जे ॾींहुं अल्लाह जे दरबार में मुंहिंजो ईमान चए थो जे जॾहिं उभी करे अने ख़ुदा जे दरबार में हिसाबो किताब गिनाबो इंटाणे जेकॾहिं अल्लाह जे दरबार जी पकड़ थिए तंहिं कॾहिं आजी पकड़ खासी ऐं भले पकड़े गिनो मूंखे ख़ुदा जे दरबार में पकड़ न थई खपे त पोइ वञण वारीअ लाइ करे जेको रस्ते में इंतज़ाम मन में सम्झे था जो हो असीं त वॾी को ख़िदमत कई वारी ख़िदमत कई अरे न तंहिंमें यानी दुआ फुआ करी था ने बराबरि यानी पिन जी रीति हले फिरे था हाजी पीर जी ज़ियारत था जेकी यानी वञे थियूं तंहिं लाइ करे ने रस्ते में सुते जूं सगुणूं ने आइसक्रीमूं
हाणे इन रीति ऐं ॿई रीति त वीचारियो जे जॾहिं इअं वञे वरी जरा जेकॾहिं केॾा कंहिंजा थटा त वरी रस्ते जे में जरा गाॾी ने रिक्शा उन्ही खे खणी वञे, हथ गाॾी उन्ही खे खणी वञे, रस्ते में आइस्क्रीमूं मिले, फालूदा मिले, हलवा मिले त आऊं धारियां थो जे ई वञण वारीअ खे छॾियो पर वञण वारनि जो सबब त कढाए ॾिनो नहीं। वञण वारा पिन जी रीते विया हुआ, वञण वारा पंहिंजे घरानू सुकी बाज़त जी मानी ॿधी न विया हुआ, वञण वारा जेकॾहिं पिंड जा या बटर खणी न विया हुआ अने इन रीते दुख ॾिसी विया हुआ त अल्लाह जे वली जी बारगाह में कंहिं अजर त हो न। हाणे त रस्ते में कंहिं सगुणो ई आंजी मर्जी भले करियो, मर्देला करे ने आंखे ठीक लगे यानी हियानू करे ने हाजी पीर सूदी बकोरा हिन कोरा हलवा ने मेसुई जा ढिग करे छॾियो अने हिन कोरा रुगो चिवड़ी जो ढिग करे छॾियो ऐं ना नथो करियां पर औरत लाइ इंतजाम करणो गुनाह केटे को ॾिनो, गुनाह केटे को ॾिनो आहे। मूं वटां बदगुमानी न थींदी पर अगर इजाज़त ॾियो त चा पोइ ही औरतें जो जॾहिं ही लाइन सर घेरे जा घेरा जेको वेंदा हुआ, जवान जवान छोकिरियूं जॾहिं वेंदियूं हुआ त पोइ वञण वारा हुआ इन मिणी खे फरिश्ता सम्झो था, मन फरिश्ता आहीं कि बेरा जेको वञे था पिंड जा पराया आॾा अवरा मैं फरिश्ता आहीं जेको हलिया वञे अने कहिड़ी ख़बर आंखे अहिड़ो लॻे थो जे हियां थी लाहौल पढ़ंदा वेंदा रुगो खुदा जी पना ई वञा था न हलिया वञा था न रस्ते में चाक धाक करे वारा आदि अवरी नज़र करे वारा असांजे मन मथे हिकिड़ी ॻाल्हि आहे जे हाजी पीर जे वाट मथे वेही त बस हाणे अची वई उन्ही जी पनाह में पोइ इनखे कागड़ो नेरे खपे त इनखे झिरकली नेरे इनखे खपे त पखी सूड़ो नेरे इन पोपट नेरे मिणी के नेरे जी रजा भला जे हाजी पीर जो मुसाफ़िर है। अल्लाह अकबर। हज जे मुसाफ़िर खे पण अहिड़ी तरह जा न तंहिं ठिकाणे यानी जेको ही है केतिरी जहालत है केतिरी अंधश्रद्धा है। लिहाजा ई चौकस रखजा आई जेकॾहिं आंखे ठीक लगे अने आंजा यानी जेको से हज़ारों लखों इनकरा वापरे वारा और